अस्सलाम वालेकुम तान सुबह STV न्यूज़ हाँ वली मोहम्मद चारू नजर विझूं था हालानी खां अली शेर सुमरो जे हिन रिपोर्ट ते नांदन प्रेस क्लब हालानी मां चोरी वारे वाक़े जो ॿुधी PP MNA सैयद अबरार अली शाह प्रेस क्लब हालानी पहुची प्रेस क्लब जे सीनियर साफ़ियन ऐं सिंध साफ़ी संगत जे मरकज़ी वाइस चेयरमैन बचल हिंगोरो ऐं ॿियनि साफ़ियन खां चोरीअ जा तफ़सील वरिता। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद अबरार अली शाह चयो त मां साफ़ियुनि सां गॾु आहियां छाकाणि जो प्रेस क्लब ग़रीबनि जो आवाज़ ऐं असांजो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाइनि था। हुन वधीक चयो त हिकु मख़सूस गिरोह आहे जेको हालानी आसपास मां चोरियूं फ़ुरू कराए असांखे बदनाम करण जी कोशिश करे रहियो आहे। उन गिरोह जे असां ग़ुलाम आहियूं। इंशाअल्लाह इहो गिरोह उन गिरोह जा सरपरस्त पुलिस जल्द गिरफ़्तार कंदी। जॾहिं त उन मौक़े ते ख़ैरपुर नौशरो फिरोज़ ज़िले खां आयल साफ़ियुनि गॾिजी फ़ैसिलो करे 3 ॾींहनि जी मोहलत ॾिनी। अगर 3 ॾींहनि अंदरि पुलिस चोर गिरफ़्तार न कया त चोरी थियल सामान वापसि न थियो त क़ौमी शाहरा ब्लॉक करे धरणो हयो वेंदो। उन मौक़े ते PP MNA सैयद अबरार अली शाह पिणु ऐलान कयो त अगर 3 ॾींहनि अंदरि पुलिस चोर ऐं सामान वापसि न करायो त मां पाण साफ़ियुनि जे धरणे में शिरकत कंदुसि।